करे हाल में अची वञो त जीअं असां पंहिंजो प्रोग्राम शुरू करे सघूं। आया आया आस थियाम बारोचा भंबूर में पसी पहर पुनूअ जी नहसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सूरज शाखूं कटियूं। अजोकी ही वेहक सिंधला जी जामशोरो एमएच पवार इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज जामशोरो जे गजल इश्तराक सां थी रही है। अजोकी वेहक सिंध शनासी लेक्चर सीरीज के सिलसिले में सिंधु तहजीब की इब्तदा और जई जवाल नवा इंकशाफ के मौजू ते गाल बोल ते मुश्तमिल आ, जैमें मान वारो नाले वारो स्कॉलर मुहक्किक प्रोफेसर डॉक्टर गुलाम मुस्तफा शहर साहब लेक्चर दींदो। लेक्चर शुरू करण का अग में प्रोग्राम शुरू करण का अग में मां सभी हाज़रीन के गुजारिश कंदुस तो मेहरबानी करे पंहिंजा मोबाइल या तो बंद करे छो या वाइब्रेशन ते रखे छो। जैसे का कॉल अटेंड करनी है तो मेहरबानी करे हाल का बाहर कॉल अटेंड करे जी असा जो ही प्रोग्राम बिना तातुल जे जारी रही सके। अजोके प्रोग्राम में जी तो मां तव्हांखे पहिरियां भी बुधायो तो ही सिंध शनासी लेक्चर सीरीज जो प्रोग्राम है जो सुठा कुछ इन तरीके से है तो थोड़ी देर का मां सिंधला जी के डायरेक्टर के गुजारिश कंदुस जो तव्हांखे आज जानो दींदो। उन खां पोइ डॉक्टर गुलाम मुस्तफा शहर साहब जो लेक्चर है, उन खां पोइ सवाल जवाब थींदा। असांजी खुशनसीबी है, असांजी खुशकिस्मती है तो सिंध यूनिवर्सिटी जेका सिंध की तमाम बड़ी अहम मान वारी मादरे इल्मी आ, उन जो जाखोड़ी वाइस चांसलर जो तमाम वड़ा ख्वाब खड़ी आयो आ यूनिवर्सिटी के ठीक करने के लिए असा सभी जो उनके दुआऊं पाइन ताउन उनके हूंदो। साईं खलील रहमान खुंबाड़ी साहब असांजे विच में मौजूद आहिनि ऐं उहे इन प्रोग्राम के कंक्लूड कंदा। पर साईं जे लेक्चर का पोइ शर साहब जे लेक्चर का पोइ सवालनि जवाब जो सिलसिलो शुरू थींदो। तो बिना देर जे जे मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो त ही जेका लेक्चर सीरीज आहे, ही जेको प्रोग्राम आहे, इहो सिंधला जी एमएच पवन इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज जे मुश्तरक कोशिश सां थी रहियो आहे। तो मां गुजारिश कंदुसि मोहब्बती मेड़े कोठ बदिजे हिकिड़ो, मोहब्बती मेड़े कोठ बदिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। अजोका मोहब्बती जेके बि आहिनि, ख़वातीन हज़रात जेके बि आहिनि, उन्हनि खे गॾु करे मेड़े ही महफ़िल मचाई आहे। उनमें कलीदी किरदार सिंधला जी जे डायरेक्टर साईं मुर्ताज़ शाल साहब जो है, जी पंहिंजी तबियत नासाज़ भी है, पर उन हूंदे भी ही महफ़िल मचाई आहे। हुन मां साईं खे गुज़ारिश कंदुसि अचे तव्हां सभिनी खे अजानो ॾे। साईं मुर्ताज़ शाल साहब। साईं डॉक्टर गुलाम मुस्तफा शर साहब, साईं डॉक्टर खलील रहमान कुंबाटी साहब, मुझा सब अजीज़ दोस्तों भाइरों भेनरों, मां वधिक नाला इन करे नथो खणा तो को नालो रहिजी न वञे। असांजे लाइ सभु तमामु मोहतरम आयो ऐं जेके अॼु हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियो सभु हिन महफ़िल जा ख़ासि महिमान आहियो। ऐं असां हिते तरीक़ेकार बि उहो ई रखियो आहे जेको रियल लेक्चर जो तरीक़ेकार हूंदो आहे, क्लासरूम वारो उहो ई रखियो आहे। ऐं मां तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो
ऐं हिते मां मौक़े जो फ़ाइदो वठंदे मां स्पेशल थैंक्स बि करणु थो चाहियां साईं ख़लील रहमान कुंभाटी साहब जे लाइ उनखे, छाकाणि त उन जे अचण खां पोइ असां ही सरगर्मियूं शुरू कयूं आहिनि ऐं हींअर ताईं सरगर्मियूं छो न थी सघियूं सिंधला जी पारां, इहा हिकिड़ो मौक़ो न आहे। बहरहाल असांखे ख़ुशी आहे ऐं डॉक्टर ख़लील रहमान कुंभाटी साहब जी इंकरेजमेंट जे करे सिंधला जी प्रोग्राम शुरू कया आहिनि। पहिरियों असां किताबी मेलो कयो, हाणे वेझर में ही लेक्चर सीरीज़ शुरू कई आहे ऐं असांजी जेका रिसर्च लाइब्रेरी आहे उहा बि अनक़रीब जेका आहे सा ऑनलाइन थींदी, उहो बि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। सो बहरहाल मां वधीक वक़्तु तव्हांजो नथो वठां, तव्हां सभिनी जा तमामु घणा थोरा जेके तव्हां आहिनि असांजे नंढड़े सॾ खे मान ॾेई हिते तव्हां अॼु आया आहियो, महिरबानी। ॻाल्हि सिंध यूनिवर्सिटी जी आहे, ॻाल्हि मादर इल्मी जी आहे, त पोइ हिन मादर इल्मी में वाइस चांसलर थी रहियो शेख अयाज़, उनजो हिकिड़ो नज़म आहे, दूर सितारा पोढ़ा आहिनि। हीउ नज़म राज घाट ते चंड मंझां खयल आहे। दूर सितारा पोढ़ा आहिनि, चंड बि पोढ़ो आहे, याहू पोढ़ो नाहे। हिन सारे संसार खे चौधारी को लोढ़ो आहे, या को लोढ़ो नाहे। दीप बुझनि था, दीप ॿरनि था, ॾाढो दूर ॾियाटियूं आहिनि, जे विस्मा मां मंश ॾिसनि था। विश्व जीअं को मंदिर आहे, छा इन में कोई अंदर आहे। मूर्तियूं ऐं सभु पूॼारी उन खां ॿाहिरि छो न वञनि था। हूअं विशाल लॻे थो लेकिन घेरो केॾो सोढ़ो आहे, घेरो केॾो सोढ़ो आहे। अॼु जो लेक्चरकार जेको आहे मुहक़िक़ आर्कियोलॉजिस्ट डॉक्टर प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शर, हूं त कंहिं तारफ़ जो मोहताज नाहे। साईं जेको पूरो करे वियो सो त करे वियो, पर अॼुकल्ह साईं सोशल मीडिया ते बे एक्टिव आहे, जेका थोरी घणी मूंखे मालूमात आहे, त हिन में बि उहे ई ॻाल्हियूं कंदो रहे थो जेको हू पंहिंजी सर्विस दौरान कंदो रहियो। साईं जो तारुफ़ जेकॾहिं पेश कजे त मां सम्झां थो त पोइ प्रोग्राम पाण कोन करे सघंदासीं, एॾो ढिघो तारुफ़ आहे। डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा शर साहब जो जेको जनम आहे उहो सिंध जे तारीख़ी ॻोठ हंडियारी में थियो, जेको तालके ठरी मीरवा ज़िले खैरपुर मीर्स में आहे। साईं मैट्रिक गवर्नमेंट हाई स्कूल ठरी मीरवा मां कई। सुपीरियर साइंस कॉलेज जेको सिंध जो तमामु मोतबर इदारो आहे खैरपुर जो, साईं उतां जेको आहे सो इंटरमीडिएट कई। BSc साईं हिन मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां कई। LLB बि साईं हितां कई आहे। त साईं जे जेको ताज में खंभ ॿिया बि आहिनि। साईं MSc आर्कियोलॉजी बि सिंध यूनिवर्सिटी मां कई, जॾहिं त साईं जेका PhD कई उहा फ्री यूनिवर्सिटी बर्लिन मां जर्मनी मां कई। साईं जो पूरो ठट्टी मकले ठट्टो ऐं मकली ते बि साईं जो कमु आहे। गुलाम हैदर गोदड़ियो, अॻु में मूं हिकिड़ो शाह गोदड़ियो ॿुधो, पर हाणे ॿुधो त गुलाम हैदर गोदड़ियो आहे। उते जेको माना मक़बरा आहिनि उन आसारनि ते साईं जो कमु आहे। रोड़ी जा जेके आसार आहिनि साईं जो उन्हनि ते कमु आहे। जुॾेर जो दड़ो उन ते साईं जो कमु आहे। चाऊं जो दड़ो त साईं जो कमु आहे। लाखियुनि जो दड़ो ते साईं जो तमामु वॾो कमु थियल आहे। मोहन जो दड़ो ते बि साईं जो कमु थियल आहे। ऐं साईं मुख़्तलिफ़ आलमी इदारनि सां आर्कियोलॉजी जे मैदान में तमामु घणो पंहिंजी नौकरी दौरान ऐं उन खां पोइ बि जुड़ियल रहियो। ऐं मूं जीअं तव्हांखे पहिरियां ॿुधायो त साईं जो जेकॾहिं तारुफ़ कराए पोइ त पोइ पाण साईं जो लेक्चर कोन ॿुधी सघंदासीं। सो अलस्त बिरबकुम जॾहिं कन पियोम, कालू भला कलबसी तॾहिं तित चयोम, तहीं वेल कयोम वचन वेड़े चन सां। शर साहब जो हिकिड़ो त तारुफ़ इहो आहे। ॿियो तारुफ़ साईं जो शाह साईं जी जेकॾहिं बैत में कजे त खुही जा खियाई,
खुही जा ख्याई विख तई वेझी कई, खुही जा ख्याई विख तई वेझी कई, छिके छिनाई पब मिड़ोई पंध जो। इन पब जो मुसाफ़िर शाह जे इन जिदोजहद जो जेको आहे सो पंध जो पांधीअड़ो साईं डॉक्टर गुलाम मुस्तफा शर साहब के गुज़ारिश आहे त अचे ऐं पंहिंजी ॻाल्हि ॿोल बि रखे। ऐं उन सां गॾु साईं जी हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि आहे नंढड़ी जेका जंहिंमें साईं तव्हांखे नज़र बि ईंदो, त महिरबानी करे उहा डॉक्यूमेंट्री हलाए छॾियो त जीअं साईं अचे त पोइ ॻाल्हि ॿोल करे। साईं गुलाम मुस्तफा शर साहब तव्हांजी ताड़ियुनि में साईं ईंदो, पर साईं हिकिड़ो मिंट बीजो, साईं हिकिड़ो मिंट बीजो। सिंधी रिवायत आहे, सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी रिवायत आहे त पाण महिमान खे मानी खारायूं न खारायूं पर उनखे अदरक ज़रूरु उॾाईंदा आहियूं। ऐं खलील रहमान खुंबाड़ी साहब असां वटि मौजूदु आहे। मां साईं खे गुज़ारिश कंदुसि वाइस चांसलर यूनिवर्सिटी खे अचे ऐं साईं खे अदरक उॾाए। साईं तमामु घणी महिरबानियूं। साईं खलील रहमान खुंबाटी साहब वाइस चांसलर आहिनि ऐं सियाल साहब आहे, ॿिया दोस्त हिते जेके आहिनि सिंध जी तारीख़ में दिलचस्पी वठंदड़, तव्हांजी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ही मौज़ू जेको असां अॼु जंहिं ते ॻाल्हाइजे थो उहो आहे सिंध जी तारीख़ जा अवाइली या शुरूआती दौर ऐं सिंध जी तहज़ीब जो तरक़ी याफ़्ता दौर ऐं उन जे ज़वाल जा सबब या इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे इहो आहे त असां ॾिसूं था त सिंध जी तहज़ीब खे हींअर दुनिया में इहो लिखियो थो वञे त सिंध में पहिरियों ई स्टेट फॉर्मेशन रियासत जो वजूदु मोहनजोदड़ो खां शुरू थियो आहे 5000 साल अॻु में। न त नंढियूं नंढियूं एराज़ी हुयूं, टेरेटरीज़ हुयूं, जीअं आमरीअ जो कल्चर हुयो, ओडीजी जो कल्चर हुयो, उन्हनि सभिनी गॾिजी हिकिड़ी स्टेट जेका ठही उनजो तक़रीबन जेका आहे सा कैपिटल सिटी मोहनजोदड़ो आहे। ऐं असां ॾिसूं था त उनजी एरिया जॾहिं डेवलपमेंट जी आहे मैच्योर पीरियड आहे उहो तक़रीबन 10 लख चौरस किलोमीटरनि ते आहे सिंध जी रियासत जो। हेॾां बम्बई, दिल्ली, मंडा आहे कश्मीर में, शुरतोगा आहे अफ़गानिस्तान जे उत्तर में, हेलमुंद नदी आहे ऐं ईरान जो हिसो वेंदे ओमान जो हिसो बि इहो सिंध जी हिकिड़ी वॾी रियासत में शामिल हो। एॾी वॾी रियासत जो वजूदु या एॾी वॾी तरक़ी याफ़्ता सिविलाइज़ेशन उहो ओचितो कोन थी पई, पर उनजे जेको हिसो उनजो अॻुवाट बि को दौरु आहे जंहिं इन सिविलाइज़ेशन खे वजूद में आंदो। उहो ईअं आहे त दरियाए सिंध जेको हिमालय जबल दुनिया जे वॾे में वॾे चोटीअ वारे जबल खां शुरू थिए थो, माइटी रिवर इंडस जेका आहे उहा उतां जॾहिं हले थी त मथियनि इलाइक़नि में अपर जेको एरिया आहे उतां हेठि थी वेंदी आहे, जॾहिं मिठनकोट वटि अचे थी तॾहिं उहा होरियां थी वेंदी आहे। पोइ जेको पाण सां लट खणी अचे थी उहो हिन इलाइक़े में इंडस जो वैली जेको आहे उन में हिकिड़ो मैदानी इलाइक़ो या अल्यूअल प्लेन उन ठाहियो आहे। दरियाए सिंध जो जेको पंहिंजो लट आहे उहो तक़रीबन हिकिड़े ॾींहं में पर डे जे हिसाब सां सखर कैलकुलेट कयल आहे मार्शल वारनि जो त 10 लख टन वारीअ जा खणी गुज़रंदो आहे। 10 लख टन वारीअ जा खणी अची सिंध जे सरज़मीन ते उहो खिंडाए थो, जंहिंजे करे अल्यूअल प्लेन ठहे थो। हीउ मैदानी इलाइक़ो उन सां ठहियो आहे। त हाणे असां ॾिसूं था त इहो जेके असांजा इन्वायरमेंटल फैक्टर्स जीअं चऊं था समाज जा, उहे अहिड़ा थी पिया जो हिकिड़ो त सिंधु दरिया वॾे जबल हिमालय खां शुरू थिए पियो, एॾो वॾो पाणी खणी हले पियो, ऐं उन खां पोइ वरी हितां जी ज़मीन ते जेको माउंटेन एरिया, हिली एरियाज़ आहे, जीअं रोडी हिल्स आहिनि, खीरथर आहे, इहे जेके जबल हुआ, ऐं पोइ वरी थर बि पंहिंजी जाइ ते मुख़्तलिफ़ क्लाइमेट्स रहियूं आहिनि। क्लाइमेट सिंध जी उन लाइ फेवरेबल थी पई त
असां ॾिसूं था त मोहन जे दड़े खां अॻु में जबल थोरे थर डीप हिकिड़े थिक फॉरेस्ट सां ढकियल हो। पोइ प्रोफेसर आल्चिन रिसर्च कई आहे त उते जेके वारीअ जा दर आहिनि फासिल ड्यून्स आहिनि, ऐं जीअं यूरोप जा जबल आहिनि या इहे इलाइक़ा उन वांगुरु सिंध में तमामु थिक माना घाटा ॿेला हुआ। हाणे इहो आहे असांजो इकोसिस्टम जंहिंमें असांजा हितां जा माण्हू 25 लख साल, हाणे मां त चवंदुसि हिते माण्हू चवंदा आहिनि असांजी तारीख़ कोई 50,000 साल पुराणी आहे, असीं 50,000 साल तहज़ीब रखूं था, पर ईअं न आहे। इन जो जेको अॻुवाट दौरु शुरू थिए थो पथर जे अवाली दौर खां, उहे जेके असां डिस्कवर कयूं आहिनि हाणे 1980 वारे ॾहाके में, 1970 में बि कई, 76 में कई, प्रोफेसर आल्चिन उन सां शेख अयाज़ ऐं भट्टी साहब आयो हुयो कठे, त उन्हनि चयो त हिते 85,000 साल पुराणा हुननि हुते औज़ार लधा, वरी 35,000 सालनि जा लधऊं। पोइ जॾहिं वरी मोहन जे दड़े ते जर्मन इटालियन मिशन अची रिसर्च कई त उहे रोडी हिल्स ते जॾहिं विया ऐं उतां जो प्रोफेसर पाउलो बियाजी ऐं क्रिस्मास्की उन्हनि खे जेके अवाइली दौर जा पथर मिडिल पैलोलिथिक टूल्स में मिलिया, अर्ली बि, पर उन खां अॻु में 1985 में मूंखे मिलिया अर्ली पैलोलिथिक जेके 2.5 मिलियन ईयर्स ओल्ड हुआ, 2.5 मिलियन माना 25 लख साल। 25 लख सालनि खां वठी करे मोहन जे दड़े ताईं इहो सॼो सिलसिलो असांखे हिते मिले थो। इहो हुयो त हिते मसइलो इहो हो त असांजी तारीख़ माण्हुनि ताईं पहुतल कोन्हे, तंहिंजे करे माण्हू सम्झंदा शायदि वीचार वारा दौर न आहिनि। पर थियो ईअं त हाणे मां जॾहिं मार्शल जा इहे वॉल्यूम्स पढ़ी ॾिठा त मार्शल न्यूलिथिक जो बि ज़िक्र कयो आहे। असां रुॻो न्यूलिथिक चवंदा आहियूं मेहरगढ़ जेको 9,000 साल पुराणो आहे, जिते ज़राअत जी शुरूआत थी आहे, पर मार्शल चए थो त न्यूलिथिक जूं 5 साइटूं सिंध में बि मौजूदु आहिनि। हिकिड़ो रोडी हिल्स में जेका आहे सा वैली आहे, उते आसार क़दीमा आहिनि, ऐं झिरक में न्यूलिथिक पीरियड आहे। न्यूलिथिक वरी नओं पथर जो दौरु आहे। असां जॾहिं शुरू कयूं था तारीख़ खे त 25 लख साल पहिरियों पथर जो दौरु, उन में सिर्फ़ु इंसान हिकिड़ो टूल ठाहियो जंहिंखे असां पेबिल टूल चऊं था। असांखे उहो उन्नड़ साइट या कोडिजी जे भरिसां दड़नि ते मिलियो, जेको सेंट्रल एशिया जे जर्नल में शाया बि थियो पुराणे वक़्त में। पोइ वरी क्रिस्मास्की ऐं इटालियन प्रोफेसर हुआ, उन्हनि खे बि मिलिया। त हाणे इहो असांजो सिलसिलो पथर वारो दौरु 2.5 लख सालनि खां, वरी पोइ मिडिल पैलोलिथिक दौरु 85,000 सालनि खां, उन खां पोइ अपर पैलोलिथिक 35,000 सालनि खां बिल्कुलु सीक्वेंस सां रोडी हिल्स ते मौजूदु आहिनि। हाणे उहे छा आहे त जेके हाईलैंड्स आहिनि या नो मैन लैंड जंहिंखे चइजे थो, उते जेके आसार क़दीमा आहिनि उनखे को डिस्टर्ब कोन थो करे, उहे बची विया आहिनि। पर बदकिस्मती इहा बि आहे त रोडी हिल्स जे मथाशिरे ते जेके इहे औज़ार पिया आहिनि उहे ट्रैक्टरनि सां रड़े रोडनि में बिल्डिंग्स में विझनि था। उते असांजो इटालियन प्रोफेसर मासिमो विदाला असां वियासीं, ट्रालीअ में जेके उहे औज़ार खणनि पिया त उहो वाकई ट्रैक्टर जे अॻियां सुम्ही पियो ऐं वारी मथे में विधाई। चई हे हिकु टूल जेको आहे 35,000 साल 35,000 रुपयनि जो आहे, मूंखे सॼी ट्राली पैसनि सां ॾे। मां चयो इहो त इहो रोज़ जो ॻाल्हि आहे, हिते ट्रालियूं ढोइनि पिया था, इहो रोडनि डांबर में रस्ते में इहो वञे थो पियो सामान। पर चवण जो इहो मक़सदु आहे त असांजो इहो कल्चरल हेरिटेज जेको आहे रोडी हिल्स 60 ज़रबिया 15 किलोमीटर एरिया आहे, उहा 900 स्क्वायर किलोमीटर ते जेके आसार क़दीमा आहिनि उते 1 मीटर बि ख़ाली कोन्हे। ईअं 25 लख सालनि वारे इंसाननि जा उते शयूं पयूं आहिनि। उहे पिट्स आहिनि जितां हुननि औज़ारनि जे लाइ पथर कढियो आहे, ऐं उन्हनि जा थांव पिया आहिनि, उन्हनि जेको उते खाधो पीतो कयो आहे उन्हनि जा उते रिमेन्स पिया आहिनि। हाणे जेको 25 लख सालनि खां वठी करे असांजी तारीख़ आहे, उहा उनखे सेड़ण लाइ को माण्हू कोन्हे, इदारा कोन्हनि, या वरी उते कोशिशि कोन थी थिए। हाणे उहा त थी रुॻो पथर वारो दौरु। उन खां पोइ असां अचूं था न्यूलिथिक जेको मेज़ोलिथिक आहे 13,000 अॼु खां अॻु में। उहो दौरु आहे जॾहिं इंसानु ज़राअत करणु सिखियो पिए, हेठि मैदानी इलाइक़नि ते आयो थिए पिए, त उहो दौरु आहे, उहो बि मिले थो। उहो ठरी मीरवा ऐं रोडी हिल्स जे इलाइक़नि में तमामु घणो आहे, थर ते बि मिले थो। उन खां पोइ न्यूलिथिक जीअं मार्शल जो मां ज़िक्र कयो,
त झिरक ॿियनि साइटनि ते आहे। उन खां पोइ आहे कैल्कोलिथिक। कैल्कोलिथिक जो मतिलबु आहे त मेटल प्लस स्टोन जेको गॾु यूज़ थियो आहे, कापर या ब्रोंज़ एज जंहिंखे चऊं था, उहो मोहन जे दड़े जो दौरु आहे। उहो असांजो एग्रीकल्चर न्यूलिथिक खां तरक़ी करे मोहन जो दड़ो जी नंढनि नंढनि लोकल रियासतनि खे गॾे हिकिड़ी रियासत जो वजूदु आयो। हाणे मोहन जो दड़ो जी सिर्फ़ु 8% खोटाई थी आहे, 92% अञा उहो पंहिंजे माखीअ जे मानारे वांगुरु उहो महफ़ूज़ आहे। इन में जेके असांखे मोहरूं मिलियूं आहिनि मोहन जे दड़े में, 1600 मोहरूं मोहन जे दड़े खां मिलियूं आहिनि। हाणे इहो आहे त इहो रुॻो मोहरूं जेकॾहिं असां नाले सां कयूं था त इहे वापारनि जूं आहिनि, त मोहन जे दड़े जे 8% में 1600 माण्हू वापारी हुआ, ट्रेडर्स। हिकु इहा ॻाल्हि त ही दरियाहनि ते तहज़ीब जेका आहे, जेके रिवर राइन सिविलाइज़ेशन चइजे थो, हिकिड़ी नील नदीअ ते तहज़ीब थी, ॿियो मेसोपोटामिया टाइग्रिस ते दिजला एफरात इराक जी थी, ऐं इंडस ते वरी इंडस सिविलाइज़ेशन थी, ऐं चाइना जी हुआंग हुआ या येलो रिवर ते तहज़ीब जो वजूदु आयो। हाणे इन्हनि तहज़ीबुनि में सभिनी में वॾी एरियाज़ीअ जे लिहाज़ खां इंडस वॾी आहे ऐं क्वालिटी जे लिहाज़ खां नंबर 1 आहे, जंहिंखे ही सुपर पावर चवनि था, आर्कियोलॉजी जी ॿोली में चइजे। इन जे करे त हिते जेको मोहन जे दड़े जो आर्किटेक्चर आहे, या वरी मोहन जे दड़े वारनि ॿी दुनिया खे, सिविलाइज़ेशन खे, ॿी दुनिया जी सोसाइटीअ खे मथे करण जे लाइ हितां जेके असांजूं साइंसी खोजनाऊं उॾे वयूं, उहो कंट्रीब्यूशन आहे। तंहिंजे करे उहो वर्ल्ड हेरिटेज आहे मोहन जो दड़ो या इंडस सिविलाइज़ेशन जेका आहे। हाणे उन्हनि ॾिनो हिकिड़ो त सिरुनि जी माप, जीअं आर्किटेक्चर आहे त उन जी सिर जी जेको हींअर इंटरनेशनल साॻियो ई रेशो हले पियो थो, उन सिर जी थोल बराबरि आहे 2 दफ़ा उन जे वेकर जे, 2 दफ़ा वेकर आहे उन जी लाम ते। त इहो 1:2:4 रेशो हींअर बि यूरोपी जीअं चवनि था त साॻियो अमेरिका, जर्मनी, सॼी दुनिया में हले थो। इहो इन्वेंशन मोहन जे दड़े वारनि जी आहे। या खूह आहिनि, तक़रीबन 1700 खूह खनि मोहन जे दड़े मां मिलिया आहिनि, ऐं उनजो सैनिटरी सिस्टम जेको आहे उहो जेके ढकियल नालियूं आहिनि ऐं खूह आहिनि, बाथरूम्स, कमोड सिस्टम ताईं, ॿ माड़ 3 माड़ जेके घर आहिनि उन्हनि जी वरी वर्टिकल नमूने जी सैनिटरी आहे। 2 माड़ खां वरी जेको पाणी लहे थो उहो पाइपनि जे रस्ते सोक पिट में पए थो, गटरनि में पोइ पए थो। ऐं उन्हनि जी लिटरेसी रेट एतिरो आहे त उतां जो जेको कुंभर आहे उहो चक ते जॾहिं थांव ठाहे थो उन ते ॿोली लिखी सघे थो। अॼु असांजा ईअं कोन्हे, अॼु असां वटि को कुंभर एतिरा लिटरेसी रेट कोन्हे घणो जो उहो लिखी पढ़ी सघनि। हिन जो मतिलबु आहे असां जेका ॿोली दुनिया खे ॾिनीसीं उनजो बि कंट्रीब्यूशन आहे। हाणे इहो सुवालु उथे थो त इहा ॿोली कहिड़ी हुई, इहा ॿोली पढ़णु ज़रूरी आहे। थियो इहे हींअर रिसर्च हले पई कि इलाइक़नि वारे माण्हुनि इन ते इनाम बि रखिया आहिनि त जेको ॿोली पढ़े। ज़ाहिर आहे त इहा ॿोली जॾहिं पढ़ी वेंदी पोइ असांखे उन्हनि जे सिस्टम जी, वापार जी, इकोनॉमी जी बि ख़बर पवंदी। पर तक़रीबन इहे वापारनि जा नाला बि आहिनि। पोइ वरी ही माण्हू कॾहिं आया, असांजा सिंधी माण्हू जॾहिं वञनि था मोहन जे दड़े त उते वञी पाण खे ॼण धारियो महसूसु कंदा आहिनि। अहिड़ो शहर असां किथे ठाहियो हूंदोसीं जंहिंमें स्विमिंग पूल हुजनि, असेंबली हॉल हुजे, कॉलेज हुजनि, ऐं सभु शहरनि जो रुख जेको आहे सो उत्तर खां ॾखण ट्रू नॉर्थ ते आहे, जो कुतुब तारो आहे उन ते ठहियलु आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई सिंध जे माण्हुनि जे सितारनि जे इल्म जी वॾी इहा ॼाण आहे उन वक़्त में त असां जेको मोहन जो दड़ो लॻातार 900 साल शहर ज़िंदा रहियो आहे, उन जे दीवारुनि खे जॾहिं भेटे ॾिठोसीं उन तरफ़ जेको उन में मूवमेंट आहे, जेके अचनि थियूं दीवारूं ॾखण खां उत्तर, उत्तर खां उभर ओलह, ईअं हिकिड़ो सिस्टम ते ठहियल आहिनि। थोरी डेविएशन थींदी रही आहे 900 सालनि में। जेको उत्तर कुतुब तारो आहे उहो केतिरो डेविएट थियो आहे, पंहिंजी जाइ केतिरी ॿिए पासे ॾे सोरी अथई, इहा मोहन जे दड़े मां मालूम थिए थी। पोएं दौर वारियूं भितियूं जेके आहिनि उन तरफ़ कयूं आहिनि त 900 सालनि जी जेका थिए थी ॻाल्हि। हाणे इहो आहिनि उते जी जेके मोहन जे दड़े में, या वरी असां ॾिसूं त उन मोनूमेंटल बिल्डिंग्स आहिनि, तमामु वॾियूं इमारतूं आहिनि, 2-2 मीटर 3-3 मीटर वेकिरियूं कुशादियूं, 10-15 मीटरनि खां मथे। या स्विमिंग पूल आहे उन्हनि जो जेको आहे,
उनखे लाइनिंग करे उन्हनि बिटूमिन कयो आहे त जीअं होॾे उन्हनि जी न वञे पाणी ॿिए पासे सीपेज न थिए। ऐं उन खां पोइ उते जेको ॿियूं शयूं हाणे कापर जा कारखाना मिलिया आहिनि या सेमी प्रेशियस स्टोन्स मिलिया आहिनि। अजब इहो आहे त रुॻो 8% खोटाई में असांखे 35 किलोग्राम जा गोल्ड ज्वेलरी मिली आहे। 35 kilograms ज्वेलरी ओनली फ्रॉम 8%। अञा शहर जेको आहे उहो जॾहिं खोटबो त उन मां हाणे इहो सुवाल थो पैदा थिए त भला इन्हनि इलाही शयुनि जा जवाब किथां अचनि। ॿोली कहिड़ी आहे, कॾहिं असांखे चवनि था दरावड़, कॾहिं फलाणी, ईअं न आहे। या मां जेका ॻाल्हि कई 25 लख सालनि खां वठी करे लगातार सिंधी तारीख़ मिले थी टापुरनि ताईं, का गैप कान्हे, सभु शयूं मिलनि थियूं आर्कियोलॉजीअ में, पर असांजी तारीख़ में रुॻो चचनामे ताईं माण्हू वञनि था। साईंअ खे मां खलील रहमान साहब खे गुज़ारिश कई त तव्हां हिते आर्कियोलॉजी या हिस्ट्री वारनि खे गॾे सिंध जी तारीख़ खे नए सिर जोड़े आम माण्हूअ जे पढ़ण जे लाइ कयो, छो जो हीअ आहे साइंटिफिक आर्कियोलॉजीअ जी ॿोली, उहे आम माण्हू नथा सम्झनि। सो साईं जन वाक़ई दिलचस्प आहिनि इन ॻाल्हियुनि में। हाणे इहो आहे असांजे तारीख़ ते मुअण जे दड़े जे हवाले सां त उहो ॿोली वारो वरी असरु कीअं थियो आहे। हुननि वटि मज़हब बि हुयो ज़ाहिर आहे। हाणे घणा माण्हू सुवाल पुछंदा आहिनि छा उहो सनातन मत धर्म हुयो छा? हा, इन ई नमूने ते आहे। उहो पेपर जी पूॼा कनि था, शिवालिंगम जी पूॼा थिए थी, मदर गॉडेस आहे। ऐं चाइनीज़ सिविलाइज़ेशन में वरी होॾे फिरोन आहिनि त वरी इराक में वॾा मंदर आहिनि या इहे आहिनि, पर मुअण जे दड़े ते वरी को बि मंदर वग़ैरह कोन मिलियो आहे। फ़िलहाल हिकिड़ी आहे हाउस जंहिं ते असांखे अंदाज़ो लॻे थो त इहो हुजे, न त मार्शल पाण ई चयो त हीअ अहिड़ी सिविलाइज़ेशन आहे जिते न मंदर जी ख़बर थी पए न पैलेस जी, त किंग जी महलात कहिड़ी आहे, आम माण्हूअ जा घर कहिड़ा आहिनि या मंदर छो कोन अथनि। ऐं वरी असां ॾिसूं था त मॉडरेट नमूने जा माण्हू आहिनि, वाक़ई फिरोन वारा क्लीन शेव ॾिसण में ईंदा आहिनि। वरी मेसोपोटेमिया वारनि जूं वॾियूं ॾाढ़ियूं आहिनि या वॾा वार आहिनि, पर मुअण जे दड़े जो किंग पीस ॾिसंदो त उनजी ॼण त आम हाणे सिंधी माण्हू जेके पंहिंजो शेप रखनि था उहा ई आहे। ऐं एस्सार राव जे चवण मुताबिक़ जेका हिन रिसर्च कई आहे त उन मुताबिक़ उन लोथाल जी खोटराई कई त जेको हड़ाप आहे उनजी खोटराईअ मां जेके स्केलेटन मिलिया आहिनि उहे मॉडर्न पंजाबीज़ जा आहिनि, ऐं मुअण जे दड़े मां जेके स्केलेटन मिलिया आहिनि उहे मॉडर्न सिंधियुनि जा आहिनि। हाणे उहे सिंधी माण्हू चवनि तव्हां कीअं था चओ इहे साॻा सिंधी हूंदा? बाबा भला अहिड़ा ॿोली ॻाल्हाईंदड़ कंहिं ॿी जाइ ते माण्हू हुजनि या इन्हनि जूं जेके मुअण जे दड़ो या ॿियनि जाइनि ताईं स्केलेटन मिलिया आहिनि ॿी जाइ ते हुजनि, ईअं बि कोन्हे। ऐं इहा ई जॉन मार्शल चए पियो त वॾी ॻाल्हि इहा आहे त हिननि जहिड़ी ॿोली ॿिए हंधि कान थी मिले, ऐं हिननि जहिड़ी तहज़ीब असर ई न वरितो आहे ॿियनि खां। हिननि जा घर, हिननि जा थांव, उन्हनि ते डेकोरेशन ते कंहिं बि ॿी तहज़ीब जो असरु कोन्हे। जीअं जेका आहे इलामाइट आहे कुर्दिस्तान वारी या ईरान वारी तहज़ीब आहे, उनजो असां ते एतिरो असरु कोन्हे, सवाइ ईअं जेके हिक ॿिए में ॾेती लेती जे करे उहे आहिनि शयूं, बाक़ी ॿिया न आहिनि। इराक जो बि असां ते असरु कोन्हे, बहरहाल असांजो असरु अञा इराक ते आहे। उन्हनि जूं पैलेसिस सिंधी माण्हुनि जी ठाहियूं आहिनि, साॻियो मुअण जे दड़े जे भितियुनि वांगुरु। उन्हनि ते असांजा असर रहिया आहिनि, असां ते हुननि जा असर कोन रहिया आहिनि। ऐं अहिड़ी ॿोली साॻी हिते कोन थी मिले, ॿिए हंधि कान थी मिले, या अहिड़ा शहर ॿियनि कोन ॾिया आहिनि वञी स्विमिंग पूल वारा या इहे शयूं कोन। त असां इहो ॾिसूं था त उहा ॿोली जे लाइ जेको चयो थो वञे त भला इहा दरावड़ी ॿोली आहे या ॿी का शइ आहे, उन जे लाइ इहो गुज़ारिश आहे त उहा ईअं न आहे जेको चयो थो वञे। थियो ईअं त मुअण जे दड़े जो ज़वाल जो सबबु इहो थियो आहे, जेके सभु चवनि था चेंज ऑफ रिवर बेड, दरिया जो वकिरो तब्दील थी वियो। ऐं इहो बि साबित आहे त ॿ पैरेलल दरिया सिंध मां उन वक़्तु वहंदा हुआ, हिकिड़ो हाकड़ो या जंहिंखे सरस्वती बि चऊं था, वाहिंद बि चवंदा आहियूं, उहा ऐं सिंधो नदी, इहे ॿ नदियूं मुअण जे दड़े जे वक़्तु पैरेलल सिंध मां वहंदियूं। पोइ हाणे रिसर्च जेका थी जापानीज़ ऐं जर्मन्स जेके सेडिमेंटोलॉजिस्ट आहिनि, सेडिमेंट जी उन्हनि जेका रिसर्च कई आहे, उन में इहो लधो त जेका हाकड़ो दरिया आहे उहो चंडीगढ़ पंजाब में उहो ॿधो वियो आहे, उहो बंदि आहे।
जंहिंजे करे उन जो पाणी हिकिड़ो जमुना नदीअ में ॿियो सतलज में वहायो वियो ऐं हेॾां ड्राई अप थी वियो। ऐं उन वक़्त में इन हाकड़े ते मोहन जे दड़े जहिड़ा 500 शहर हुआ, 500 शहर हुआ इंडस जे तरफ़। जॾहिं उहो ड्राई अप थी वियो हाकड़ो त उन्हनि माण्हुनि लॾ पलाण कई, उहो हेॾे आया, कुझु अञा ओभर हलिया विया। उहा माइग्रेशन उन वक़्त में थी, तंहिंजे करे शहर ते हिकिड़ो इकनॉमी जेको लोड पियो, ॾुकार जी सूरत हाल पई ऐं उन जो ग्रेजुअल नमूने में उन जो डिक्लाइन थियो आहिस्ता आहिस्ता। पर हिते माण्हू रहिया ज़रूरु आहिनि। हाणे उते मोहन जे दड़े ते असांखे ब्रोंज़ एज मिले थी, आयरन एज मिले थी, पर हिते आयरन एज खे तस्लीम न कयो वेंदो आहे त लोह दौर बाद जो आहे, पर ॾखण पासे ॾे इहे शयूं मिलनि थियूं। या वरी स्टूपा करे लिखींदा आहिनि, बाबा स्टूपा ते रिसर्च थी चुकी आहे त स्टूपा को बुद्धिस्ट दौर जो न आहे। इहो मोहन जे दड़े वारनि जो इबादत गाह आहे, टेम्पल आहे, जंहिंमें 60 लख 0.6 जेके आहिनि से मिलियन 6 लख सिरूं इस्तेमालु थियल आहिनि। हेठि ताईं घरो इंडस पीरियड ताईं हेठि ताईं लॻल आहे ऐं इंडस पीरियड जी पुराण 5000 साल पुराणो टेम्पल आहे। पोइ खणी उनखे रीयूज़ कयो आहे ॿुधनि अची बाद में कचनि सिरनि सां मथां कुंभस ठाहे उते कयो आहे। बाक़ी उन्हनि जी न को ठिकरियूं थियूं उतां मिलनि, न को उतां हिकु सिर थी मिले इन टेम्पल ते। हाणे इहे जेके शयूं आहिनि, जेके ग़लतफ़हमियूं थियूं आहिनि, उहे हिन दौर में क्लियर थियूं आहिनि ऐं रिसर्च वारनि जेके उनखे साबित कयो आहे। ऐं उन खां बाद में असां ॾिसूं था त सिंध में हिस्टोरिक पीरियड बि मौजूदु आहे। टालपुरनि जे दौर ताईं इहे 3 4 दौर असांखे मिलनि था त असां उनखे कीअं सेड़ियूं। हाणे तव्हां जो वक़्तु मां काफ़ी वरितो आहे, ॿिया सुवालनि जो वक़्तु जेकॾहिं शुरू थिए कि वधीक क्लैरिफिकेशन केरु घुरंदो, सुवाल पुछंदो त मां उन्हनि जो जवाबु ॾींदुसि। मां सम्झां थो त साईं जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन हिसाब सां ताड़ियूं कुझु घटि आहिनि।